सरकार वर्क्स एंड एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां तक़रीबन 9 महीना खन अॻु में असांखे हिकु लेटर जारी थियो जंहिंमें लिखियो वियो त हिन स्कूल जी जेका हालत आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल खे तव्हां शिफ्ट कयो गर्ल्स हाई स्कूल मेन में लालू रैंक में। सो असां जॾहिं शिफ्ट थी आयासीं हिते त हिते अॻु में ई हाई स्कूल जा क्लासिस हली रहिया हुया। हुननि असांखे जेको पोर्शन ॾिनो आहे उहो इलाही नंढो हुयो, जंहिंजे करे हिते असांखे पढ़ाई करण में ॿारनि खे इल्मु ॾियण में तमामु घणी मुश्किलात पेश अची रहियूं आहिनि। सिंध सरकार खे असांजी जेका गुज़ारिश आहे, सईद गनी साहब मिनिस्टर ऑफ एजुकेशन, असांजे वाॻियापियल ज़िले ऑफिसर्स, DC साहब, XCN कंबर शिदात कोट, वर्क्स डिपार्टमेंट, महिरबानी करे असांजी जेका पुराणी बिल्डिंग आहे उहा ठाराई जल्दी ॾिनी वञे त असांजे तालीम जो सिलसिलो जेको आहे उहो ॿीहर बहाल थी सघे। हितां जा ॿारड़ा तमामु इंट्रस्ट दिलचस्पी सां पढ़ंदा आहिनि ऐं असांजा उस्ताद बि उनखे बहितरीन नमूने सां इल्मु ॾेई रहिया आहिनि। असांखे हिते इलाही वक़्तु थी वियो आहे, असां हिते तकलीफ़ सां वेठा आहियूं। असांखे पंहिंजो स्कूल ठाराए ॾिनो वञे।